जी चाचा एतिजा छो था कयो, छा मसइलो आहे? साईं मुंहिंजो नालो दादमोहम्मद आहे, पाण भोजदार बलोचान टाउन कमेटी पिराले में मुलाज़िम आहियां। तो हाणे इन फाले जो झटको मूंखे आयल आहे, दवाउनि जे थो हलां। हाणे 2 महीना थिया आहिनि, पघार मुंहिंजी बंदि कई आहे नवीद अख्तर कलवड़। हाणे इन जे करे जेको आहे मां ऑफिस बंदि कराई आहे, पाण मजबूर आहियां। इन जे करे आला अमलदारनि खे चयो थो वञे त मुंहिंजी पघार महिरबानी करे मूंखे ॾिनी वञे, हक़ मूंखे ॾिनो वञे। ऐं धमकियूं बि ॾिनियूं थो वञनि साईं। कल्ह बि आया हुआ, धमकी ॾियनि पिया, अॼु बि धमकी ॾियनि पिया। मां ऑफिस बंदि कराए मां हेॾे तव्हां ॾे आयो आहियां साईं, महिरबानी थी तव्हांजी। दादमोहम्मद मुंहिंजो नालो आहे, पाण बलोच भोजदार आहियां, पुराणो मुलाज़िम आहियां, पंहिंजो रिटायर आहियां। मां के झटको आयो आहे फाले जो, हाणे 2 महीनो आहे पघार बंदि आहे। पंहिंजो आला अमलदार ऑफिसरनि खे चयो थो वञे त महिरबानी करे मूंखे हक़ ॾिनो वञे। ऐं नवीद कलवड़ आयो आहे त उन ॾींहं खां वठी पघार असांजी बंदि आहे। अॻु में असांजी पघारूं हलंदियूं रहियूं, हाणे हे आयो आहे त पघार असांजी बंदि आहे। मां ऑफिस बंदि कराए में इन जे करे मजबूरी जे करे त मां खे पंहिंजो हक़ मिले साईं।